असांजो एहतजाज साईं ज़ुल्फ़िकार अली शाह जे ख़िलाफ़ आहे। तो साईं 2-3 ॾींहं अॻु में बि आया हुया, असांखे आसिरो ॾिनो हुयो त भाउ असां पघारूं जारी कंदो। तक़रीबन असां हर फोरम ते विया आहियूं, मोहतसिब आला सिंध वटि वियासीं, हर फोरम ते एहतजाज कयोसीं। असां वटि हाणे को रस्तो कोन्हे बचियो। तक़रीबन 3 सालनि खां असांजूं पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। ऐं हे सभु मुलाज़िम आहिनि जेके गोरख मां आया आहिनि, के वाहीपानी जा आहिनि, के हितां ऑफिस जा आहिनि। तक़रीबन हर मुलाज़िम आहे हिते। ऐं जन खे दरख़्वास्त था कयूं बिलावल भुट्टो साहब के त महिरबानी करे चेयरमैन साहब खे नोटिस वठे तो गोरख हिल डेवलपमेंट अथॉरिटी जे मुलाज़िमनि जूं पघारूं कयूं वञनि। गुज़िरियल 3 सालनि खां वठी असांजूं पघारूं बंद आहिनि। 17-18 साल खां वठी ड्यूटी करे रहिया आहियूं। ही असांजो पुरअमन एहतजाज पंहिंजो पघारुनि जे लाइ गोरख हिल्स डेवलपमेंट अथॉरिटी जा सभु मुलाज़िम अॼु गॾु थिया आहियूं। 3 महीननि खां असांखे पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। उन बावजूद जेको आहे सो असां मुख़्तलिफ़ टाइमुनि ते असां साईं ज़ुल्फ़िकार शाह साहब के, पंहिंजे DG के, सभिनी के, पंचायत वर्गनि के अर्ज़ु कयो पिया आयासीं त भई असांखे पघारूं ॾिनियूं वञनि, पर असांखे पघारूं कोन मिलियूं। उन 170 मुलाज़िम 3 महीननि खां असांखे पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। ऐं जेको आहे सो साईं ज़ुल्फ़िकार अली शाह साहब जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे बयान ॾींदो पिया आहियो त केयरटेकर गवर्नमेंट खां वठी हिननि जूं पघारूं बंदि आहिनि। सबबु छा आहे? सबबु इहो आहे त ईअं चइजे त एडमिनिस्ट्रेशन जेका आहे सा नाअहली आहे। छो जो असां जेको आहे सो सरापा एहतजाज रहियासीं, असां मुहतसिब आला वियासीं, उतां बि असांजे हक़ में फ़ैसिलो आयो। कुझु रेगुलर दोस्तनि, कुझु डेली वेजिस ते। त उन बावजूद जेको आहे सो साईं जेको आहे सो इहे ॻाल्हियूं थो करे त भई हिननि जूं पघारूं केयरटेकर गवर्नमेंट खां बंदि हुयूं, पर बंदि न हुयूं। असांजूं पघारूं जनवरी 2024 ताईं बि मिलियूं आहिनि। उन खां पोइ साईं चेयरमैन थियो आहे त असांखे पघारूं कोन मिली। असांजो साईं सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह साहब खे अर्ज़ु आहे त असांजो 3 सालनि खां वठी पघारूं बंदि आहिनि गोरख हिल मुलाज़िमनि जूं। साईं जेको असां कहिड़ो कयोसीं हींअर ते असांजो 3 सालनि खां पघारूं बंदि आहिनि। ऐं तव्हां जॾहिं खां चेयरमैन थिया हो असांजूं पघारूं बंदि करे छॾियूं अथव। असां बचड़े वाल साईं तव्हां जेको आहे सो अहले बैत आहियो साईं, ख़ुदा साईं तव्हां असांजो ख़्यालु कयो साईं। मुलाज़िम बचा हूंदा आहिनि साईं।